श्रीचन्द्रदेवं शिवम् अद्वितीयं भस्माविलिप्तं शशिशुभ्रवर्णं पद्मासनस्थं सुखदं यतीन्द्रं वाकायचिते सततं भजेऽहम्। विष्णुरूप नानक गुरु शिव स्वरूप श्री चंद्र एक रूप कर जो भजे लहे सो परमानंद। मत देख भूला विसरे तेरा चित्त न आवे नाम। मत देख भूला विसरे तेरा चित्त न आवे नाम। तेरा चित्त न आवे नाम। तेरा चित्त न आवे नाम। मोती तमंदर उस रहे रत्नी होए जड़ा। मोती तमंदर उस रहे रत्नी होए जड़ा। कस्तूर कुंभू अगर चंदन लीप आवे चाव। मत देख भूला विसरे तेरा चित्त न आवे नाम। धरती कहीं रे लाल जड़ती पलंग लाल जड़ा। मोहिनी मुख मणि सोहे करे रंग पसार। मत देख भूला विसरे तेरा चित्त न आवे नाम। न आवे नाम। तेरा चित्त न आवे नाम। हर बिन जिय जल बल जाओ। मैं अपना गुरु पूछ देखिया अवर नाही थाव। सिद्ध होवा सिद्धि लाई रिद्धि आखा आव। गुपत परगट होए वैसा लोक राखे भाव। मत देख भूला विसरे तेरा चित्त न आवे नाम।
कर तखत राखा पाव। सुल्तान हुआ मेल तखत राखा पाव। हुक्म हासिल करी बैठा नानका सबवा। मत देख भोला बिसरे तेरा चित न आवे नाम। तेरा चित न आवे नाम। तेरा चित न आवे नाम। मत देख भूला बिसरे तेरा चित न आवे नाम। तेरा चित न आवे नाम। तेरा चित न आवे बोल गुरु नानक देव की जय। प्यारी साध संगत, मत देख भूला विसरे तेरा चित न आवे नाम। मता कंहिंजी धन दौलत ॾिसी करे ऐं भॻवान खे भुलिजी वञो, भॻवान जो नाम विसरी वञेव, सावधान रहिजो। मोती त मंदर उसरे रतनी होई जड़ाव। कंहिंजो महल ॾिसी या रतन माणिक जवाहर ॾिसी करे भुलिजी न वञिजो, भ्रमित न थी वञिजो। कोई कंहिंखे ॾींदो कोन अथव। त अहिड़ो ई कुझु राजा भरथरी चई रहियो आहे हिन वैराग शतक में, जेको अॼु असां ॿुधंदासीं। हिन वैराग शतक जो अॼु समापन विराम जो ॾींहुं आहे, माना भोग पाईंदासीं। 96 है न, 96 नंबर श्लोक अॼु खणंदासीं। न 94 हलो छॾो, तव्हांखे त कुझु यादि ई कोन हूंदो आहे। 93 इन खां सुठो चुप ई रहो। हा तव्हां ॿुधायो कहिड़ो, घणा? 92। अच्छा 93 हींअर शुरू थिया। 93 शुरू थींदो। इन खां मथे कोई ॿोली लॻाए न, हिते ई 93 त हे आहे की असां खां बि महान त्यागी थी विया आहिनि ऐं अञा थींदा अॻिते बि। इहो त थी वियो गुरु नानक जहिड़ा। ऐं उन जी गुरबाणी ॻाईसीं हींअर गुरु नानक जी, की न रिद्धि खपे न सिद्धि खपे। उन्हनि रिद्धियुनि सिद्धियुनि जो बि त्याग कयो। ऐं बसि 93 थियो हो, तव्हां क़रीब हुआ लॻभॻि। शायदि मां ओॾी महिल न चयो हूंदो की इहो 93 नंबर आहे, जोड़े वियो हूंदुमि 92 सां। अॼु 94 में आहे व्याघ्रीव तिष्ठति ज़रा परितर्जयंती। व्याघ सम्झंदा आहियो, बाघ, शींहं। अगरि कॾहिं शेर साम्हूं अची वञे त माण्हूअ जी हालति ख़राब थी वेंदी। हींअर हिकु दिल्लीअ में ईअं थियो, माई ॿाहिरि वेठी हुई, रुगो राति जो रोटी खाई करे त तेंदुओ अची वियसि साम्हूं, पर माई वटि जेका लठ हुई न, उन सां उनखे भॼायो तेंदुए खे। इहो शेर तेंदुओ इहो कंहिंखां ॾकंदा कोन्हनि, तॾहिं त राजा आहिनि इहे। ॿिया त वठी भॼंदव, गिदड़ बिदड़ हुजे थोरी हिमत ॾेखारियो
त भॼी वेंदा, शेर न। राजा भरथरी चए थो असां सभिनि जे अॻियां हिकु शींहुं बीठो आहे, उहो शींहुं केरु? वृद्धा अवस्था, ऐं उहा असां ॾे निहारे रही आहे। वृद्ध अवस्था गुर्राए रही आहे। जीअं जीअं उमिरि बीतजे, अगरि जवानी आहे त अञा उहो शींहुं आयो कान्हे, पर अचण वारो आहे, उहो निहारे रहियो आहे। ऐं बीमारियुनि जो बि आगमन थी वियो आहे। हिकु उमिरि खां पोइ 40 खां पोइ बीमारियुनि, अलॻि अलॻि रोग, उहे शत्रु दुश्मननि जे रूप में आक्रमण उहे तयारी करे वेठा आहिनि। पोइ हिकु हिकु करे हमिलो कंदा। हिकु उमिरि खां पोइ कॾहिं सर्वाइकल, कॾहिं पथरी, कॾहिं शुगर, कॾहिं कोई रोग। इहे शत्रु आहिनि, दुश्मन आहिनि, इहे आक्रमण कंदा हिकु उमिरि खां पोइ। ऐं उमिरि जेका आहे सा ईअं पई थी बीतजे जीअं कोई मटको पाणीअ सां भरियल हुजे ऐं उन में छेद हुजे, त उहो टप 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 करे सॼो मटको ख़ाली थी वेंदो। व्याघ्रीव तिष्ठति जरा परितर्जयन्ति, रोगाश्च शत्रव इव प्रहरन्ति देहम, आयु परिस्रवती भिन्न घटा दिवांभो। जीअं भॻवान शिव जे मथां लोटो रखंदा आहिनि, उन मां टप टप पाणी थींदो आहे ऐं भॻवान शिव ते पवंदो आहे। ईअं ई असांजे जीवन जो रोज़ हिकु हिकु बूंद हिकु हिकु ॾींहं जे रूप में निकिरे पई थी। त उन हिसाब सां सम्झी हलिजो कि अधु मटको ख़ाली थी चुको आहे, कंहिंजो 60% ख़ाली थी चुको आहे, कंहिंजो 70%। नंढो ॿार चई सघे थो कि अञा असांजो घड़ो भरियल आहे, पर तव्हां कीअं था चई सघो कि असां अञा ॾाढो जीअंदासीं? 50 खां पोइ त 50 जा ई आहियो न लॻभॻि सभु, न लॻंदा त आहियो। त जेतिरे जा बि आहियो ओतिरा % सम्झो तव्हांजो घड़ो ख़ाली थी वियो। एॾो सभु हुअण खां पोइ बि मनुष्य नथो छॾे हरकतूं। लोकस्थाप्य ही तमाचर तीत चिन्नम, भाई पंहिंजे आचरण सुधारे नथो, पंहिंजो आचरण ठीकु नथो करे। इहो बि नथो सोचे कि जॾहिं मां वेंदुमि त मुंहिंजे लाइ छा माण्हू चवंदा, मुंहिंजा गुण ॻाईंदा या चवंदा सुठो थियो वियो। माण्हू नथो सोचे, जीवन भर इहा चिंता करे थो कि माण्हुनि जी नज़र में इज़त ठाहियां, कूड़ी इज़त, पर इहो नथो सोचे कि मरण खां पोइ उहे ई गुण ॻाया वेंदा आहिनि जेके सच में हूंदा आहिनि। पोइ नकली नौटंकी न हलंदी। हार फूल पहनवा के आया हूं, इहो जीते जी हली वेंदो आहे धुको, पोइ न हलंदो आहे। इहो थो चए। 95 नंबर श्लोक में भरथरी चए थो कि बुढ़ापो ॾाढो ख़राबु आहे। बुढ़ापो ख़राबु केवल हिकु कारण सां कान्हे, ॾाढनि कारणनि सां आहे। हिकु त शरीर में न ताक़त रही, न हली सघंदो आहे ॿुढो माण्हू, कम बि को स्पीड में कोन करे सघंदो आहे, ॿुधण जी शक्ति बि घटि थी वेंदी आहे, ऐं ॾंद बि धीरे धीरे हू थी वेंदा आहिनि, टुटी पवंदा आहिनि, अखियुनि जी जोत घटि थी वेंदी आहे, ऐं ॻाल्हाइण में बि लड़खड़ाईंदो आहे उहो बुढ़ापे में, ऐं बेइज़ती थींदी अथसि ॾाढी बुढ़ापे में। न
ज़ाल को ॻाल्हि ते ध्यानु ॾींदी अथसि, महत्व भई चइबो आहे न महत्व ॾियणु कंहिंजी ॻाल्हि खे, न ज़ाल या घोटु जीवन साथी उहो बि ध्यानु कोन ॾींदो आहे, पोइ उहो बि परेशान थी वेंदो आहे। ऐं न कोई ॿार, पुट त भरतरी चए थो पुट त दुश्मननि वांगुरु व्यवहार कंदा आहिनि हिकु उमिरि खां पोइ, छो त पुट खे पंहिंजे पीउ जा वचन ईअं लॻंदा आहिनि चुभण वारा। पुट खे पंहिंजो पीउ दुश्मन लॻंदो आहे कि हे मूंखे रोके थो टोके थो, जबकि मां वॾो आहियां ऐं हीउ ॿुढो आहे। अहिड़ी हालत थी वेंदी आहे। तॾहिं बि माण्हू मोह में ई अंधो हूंदो आहे। देह बि साथ न ॾींदी आहे, तॾहिं बि माण्हू वैरागी नथो थिए। भरथरी थो चए जंहिंखे प्राणनि खां प्यारो मूं त पंहिंजो थे भायो, वेल औखीअ में साईं सोई थियणो परायो, सोई थियणो परायो। आऊं त तुंहिंजे सहारे मां पियसि तो पनारे, मां त तुंहिंजे सहारे मां पियसि तो पनारे। त्यागे फानी हीअ दुनिया तुंहिंजे आयस द्वारे, आऊं त तुंहिंजे सहारे मां पियसि तो पनारे। त्यागे पानी दुनिया तुंहिंजे आयस द्वारे, आऊं त तुंहिंजे सहारे। जंहिंखे प्राणनि खां प्यारो मूं त पंहिंजो थे भायो, वेल औखीअ में साईं सोई थियणो परायो, सोई थियणो परायो। आऊं त तुंहिंजे सहारे मां पियसि तो पनारे। त्यागे दुनिया फानी तुंहिंजे आयस द्वारे,
जी दुनिया स्वार्थ जो अपसारो निस्वार्थ या हिकड़ो साईं तुंहिंजो ही द्वारो साईं तुंहिंजो ही द्वारो आऊं त तुंहिंजे सहारे मां प्रेयस तो पनारे त्यागी फानी दुनिया तुझे प्रेयस बनारे आप तुझे सहारे आश प्रभुअ मिलण जी हिकड़ी हाणे लगाए आश प्रभुअ मिलण जी हाणे हिकड़ी लगाई लीलावंती भी आशा आहे रखणी अजाई आहे रखणी अजाई आऊं त तुंहिंजे सहारे मां प्रेयस तो पनारे मुंहिंजे मन में हिकु वीचार आयो आहे कि संगत खे ज्ञान ॿ्यान त पोइ वैराग त पोइ ॿुधायूं पहिरीं लय में अचणु सेखारियूं सुर में ऐं लय जो थोरो बेसिक ज्ञान ज़रूरी आहे पोइ ॿिए ॻाल्हियूं लय सम्झंदा आहियो जीअं घड़ी हलंदी आहे न घड़ीअ जी सुई हलंदी आहे न सेकंड जी इहा हिकु लय में हलंदी आहे कॾहिं उनखे ॾिसो पंहिंजे घर में वञी कि घड़ीअ जी सुई कहिड़े हिकु टाइम ते थी हले टिक 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 है न उनखे पकड़ियो त उन घड़ीअ सां गॾोगॾु या त ताड़ी वॼायो इहो घर में कजो उन सां गॾु कांटे सां गॾु छो त तव्हां जो मन चंचल आहे ॾाढो इन जो अभ्यास ईअं ई थींदो या त अॻियां निकिरी वेंदा ॾिसिजो त प्रैक्टिस कंदा न घर में या त जल्दी जल्दी हलंदा या धीरे धीरे हलंदा त तव्हां घर में इहा प्रैक्टिस कजो या झांझ गॾु झांझ वॼाइजो या चुटकी वॼाइजो या कुझु ॿियो ही बि सुर में आहे पर तव्हांखे ख़बर कोन्हे पहिरीं लय जो तव्हांखे हुजणु ज़रूरी आहे अगरि तव्हां गंगाधाम दरबार जी संगत आहियो त आरतीअ में अगरि ताड़ी वॼायो त उहो बि लय में हुजणु खपे मां इन करे थो चवां कि कॾहिं कॾहिं संगत घंट वॼाईंदी आहे न आरतीअ में त उहो लय में कोन हूंदो आहे जोर सां या धीरे सां मतिलबु कान्हे गॾु हलण सां मतिलबु आहे कोई बि इंस्ट्रूमेंट वॼाइबो आहे न चाहे मरकज़ ही वारो या झांझ या ताड़ी बि वॼाइबी आहे त अकेले में न वॼाइबी आहे जंहिंसां गॾु वेठा आहियूं उन सां गॾु हलिबो आहे त हुनजो संबंध आहे तबले सां
तबले वारे खे ॾिसी करे ऐं गॾु गॾु या त ताड़ी वॼाइबी आहे या झांझ वॼाइबी आहे। ॾिसो शौक़ु त हर कंहिंखे थींदो अथव सिंधियुनि में कि मां बि वॼाए सघां थी, मां बि करे सघां थी। पाठनि ते झांझ खणी ईअं शुरू थी वेंदी आहे माई, उनखे मतिलबु ई न, पोइ चवंदी क्या सही तो था, न सही ईअं न थींदो आहे, सही थींदो आहे हुन सां गॾु हलणु। त मां सोचियो आहे पहिरीं संगत खे सत्संग शुरू थियण खां पहिरीं लय जो ज्ञान ॾिनो वञे, ताल लय जो। इन सां तव्हां चवंदा फ़ाइदो कहिड़ो, असांखे को ढोलक बाजा वॼाइणा आहिनि छा? अरे बाजा ढोलकनि जी ॻाल्हि ई कान्हे, तव्हांजो मन एकाग्र थी वेंदो, कि उन सां संबंध आहे हिन जो। जेको चित्त भॼंदो अथव न हेॾां होॾां, उहो एकाग्र थी वेंदव। ऐं जंहिं माण्हूअ खे लय जो ज्ञान कान्हे, एतिरो लय जो ज्ञान कान्हे कि तबले या ढोलक सां गॾु हलबो कीअं आहे, उहो दरिद्र आहे, उहो कंगाल आहे। भली हुनखे बंगलो छो न हुजे। असां ॾिठो आहे पैसे वारा माण्हू लय जो ज्ञान न, उल्टो हलंदा, बिल्कुलु उल्टो। त हाणे तव्हांखे हिकु हिकु खे उथारे घंट वॼारायां? अच्छा ताड़ी त वॼायूं, छो त हिते वेठे वेठे तव्हां ताड़ी वॼाए सघो था। ॾिसां लय जो नॉलेज केतिरो आहे तव्हांखे, इहो ई। ॾिसो आंटी जीअं हले थी न, इन सां या त हू खणो मर्कज़, जीअं ही थो वॼे न, इन सां गॾु तव्हांखे ताड़ी वॼाइणी अथव, वैराग त थियो साइड में। ठीकु आहे, ही जीअं वॼाए थी इनखे ॾिसिजो, ऐं तव्हांखे इन सां गॾु ताड़ी वॼाइणी आहे, वॼायो। हा, अगरि कंहिं हेॾां होॾां कयो त मूंखे ख़बर पइजी वेंदी। तव्हांजो ग़लति थो थिएव, गॾु हलो। शक्ल कोन्हे ॾिसणी, ॿुधणो आहे, हिनखे ॿुधणो आहे। उनजो पूनम जो ध्यान दो, ध्यान दो, धंधे पे ध्यान दो। कयो, कोशिश कयो। मूंखे कोन्हे ॾिसणो। हाणे ईअं न चइजो असां हिन आंटीअ खे ॾिसूं, छो भाई हीअ का वॾी हुआ आहे छा? अरे आंटी न, जेको वॼाए थी उनखे ॾिसो, मर्कज़ खे। छो कयो, अॼु इहो ई कंदासीं। मतां चओ कि भई सत्संग, पोइ इन खां पोइ हाणे जल्दी सत्संग शुरू कयो, इहो ई सत्संग आहे। वॼायो न। हाणे डबल में जीअं सवेल पिया कयो, भॼिजो न। डबल जो मतिलबु डबल एकाग्रता। सावधानी हटी, दुर्घटना घटी। जीअं ध्यानु हेॾा होॾा थियो, तव्हां हेॾा होॾा था थी वञो। जंहिंजे नाले कोन चयो कि ध्यानु ई न, उहे था थी वञो। हलो ठीकु आहे, इहा अॼु शुरूआत आहे, पर हाणे इहो असां कंदासीं ताकी, ऐं तव्हां घर में बि को होमवर्क अथव, घर में बि वञी करे घड़ीअ जे अॻियां टिक टिक सां गॾु ताड़ी वॼाइजो। चवंदा आहिनि 40 साल खां पोइ माण्हू कुझु सिखी कोन सघंदो आहे, पर तव्हां ॾेखारिजो कि 60 साल खां पोइ बि असां सिखी सघूं था, है न? घणे साल जा आहियो? ला 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 ला
त पंहिंजो सब्जेक्ट पियो हले राजा भर्तरी कृत वैराग्य शतक, जंहिंमें उन हिकु जिक्र कयो कि बुढ़ापे में अहिड़ी अवस्था ईंदी आहे जो सभु परे भॼंदा आहिनि, कोई लिफ्ट बि कोन ॾींदा आहिनि, असांखे सीरियसली कोन खणंदा आहिनि। पोइ अफ़सोस थिए त सुठी ॻाल्हि आहे, न त माण्हू उन में बि ख़ुशि हूंदो आहे, मरणु न चाहींदो आहे। 96 नंबर श्लोक में आहे, क्षणम बालो भूतवा क्षणमपि युवा काम रसिक। ही संसार हिकु रंगमंच आहे, जंहिंमें नाटक हली रहियो आहे, फिल्म हली रही आहे। उन नाटक उन फिल्म में सभई माण्हू पंहिंजो पंहिंजो रोल निभाए रहिया आहिनि। त तव्हां पंहिंजो जेको जीवन ॾिसो था, ईअं सम्झो या भॻवानु स्क्रिप्ट लिखी अथई, डायरेक्टर उहो आहे ऐं असांखां रोल कराए पियो थो। क्षण भर में बालक, भर्तरी चए थो पहिरीं असां नंढा हुआसीं, ॿार हुआसीं, उहो ॿार जो रोल हो असांजो। वरी जवान थियासीं त जवानीअ जो रोल पिया था निभायूं। वरी कॾहिं दरिद्र थियासीं, ग़रीब, त उहो बि हिकु असांखे पार्ट मिलियो हो, रोल, कि असां दरिद्र में बि कीअं कहिड़ो रोल निभायोसीं, सुठा दरिद्र थियासीं या ख़राबु दरिद्र थियासीं। कॾहिं वरी वैभवशाली थियासीं। त मनुष्य अनेक प्रकार जा रोल निभाईंदो आहे ऐं हिकु ॾींहुं पंहिंजो रोल पूरो करे पैकअप करे हलियो वेंदो आहे संसार मां। रोल हू तय कंदो आहे, पर उन रोल खे करिणो कीअं आहे इहो असां तय कंदा आहियूं। उहो असांखे ग़रीब जो रोल थो ॾे या अमीर जो रोल थो ॾे, इहो हुन जे हथ में आहे, पर असां उनखे कयूं कहिड़े तरीक़े सां था, इहो फ़र्क़ु आहे। हिकु ई फिल्म जे लाइ डायरेक्टर पहिरीं चुनाव कंदो आहे कि कहिड़े खे हीरो खणणो आहे। पोइ ॾाढा दफ़ा तव्हां ॿुधो हूंदव कि हिन फिल्म में पहिरीं ॿिए खे रोल मिलियो हो, पोइ वरी हिन खे मिली वियो। पोइ सोचे ॾिसंदा आहियो न कि उन खे मिले हा त उहो कीअं करे हा, उहो कीअं इन रोल खे करे हा। तीअं ई भॻवानु असांखे रोल ॾिए थो त निभायूं, सुठे सां सुठे तरीक़े सां निभायूं। हिकु भगत भॻवान खे चयईंसि भॻवान ही सॼो संसार तुंहिंजो रंगमंच आहे न, तूं डायरेक्टर आहीं। डायरेक्टर छा कंदो आहे, अगरि रोल सुठो कोई न करे त उनखे कढी छॾींदो आहे नाटक कंपनीअ मां। त भगत थो चए भॻवान मुंहिंजो रोल सुठो कान्हे, मूंखे कढी छॾ। किथां कढ, हिन संसार मां मूंखे मुक्त करे छॾ। इहा उहा थी वई ॻाल्हि, हिकु अलॻि ॻाल्हि थी वई कि भगत भॻवान खे चएसि थो कि असां सुठो रोल त करे नथा सघूं, त इन खां सुठो हिन नाटक संसार रूपी नाटक मंडलीअ मां कढी छॾ, असांखे मुक्त थी वञूं। पर बाक़ी भगत अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि कि असां भॻवान जो कमु कयूं, राम काज, जेको बि असांखे रोल मिले उहो असां कयूं। 97 नंबर श्लोक आहे कि अगरि भॻवानु पूरी तरह ग़रीब बि ठाहे छॾे न, पूरी तरह ग़रीब, तॾहिं बि सुठो रोल करे सघिजे थो। कहिड़ो, ग़रीबीअ में बि भॻवान जो नालो जपे सघिजे थो। ही चए थो भर्तरी भली नांगनि जो हार मिले या गुलनि जो हार मिले, दोस्त वधीक हुजनि या दुश्मन वधीक हुजनि, मिट्टी हुजे या सोन हुजे, धरतीअ जी सेजा हुजे या गुलनि जी सेजा हुजे, घास में रहणो हुजे या सुंदर माण्हुनि जे विच में रहणो हुजे, मां त इहो ई चाहींदुमि कि मां समदर्शी थी करे पवित्र स्थान में वेही करे शिव जो जाप कयां। क्वचित पुण्यारणे शिव शिव शिवेति प्रलप्तः। भली कहिड़ी बि अवस्था हुजे, जेको बि रोल ॾे हुअ, मां भॻवान जो जाप जपींदो रहां।
उन प्रभु परमात्मा जो, मुंहिंजे इष्ट जो, मुंहिंजे महादेव जो मां रोल, जेको मूंखे रोल ॾे मां सुठे सां निभाईंदो रहां। अचो भॻवानु शिव जो हिकु भॼन ॻायूं, हिकु दफ़ो बि न ॻायो आहे। शिव नाम से है जगत में उजाला, हरि भक्तों के है मन में शिवाला। हे शंभू बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तू। हे शंभू बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तू। श्रद्धा सुमन मेरा मन बेलपत्री, जीवन भी अर्पण कर दूं। हे शंभू बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तू। ताली बजायो लय में। हे शंभू बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तू। जग का स्वामी है तू, अंतर्यामी है तू, मेरे जीवन की अमिट कहानी है तू। स्वामी है तू, अंतर्यामी है तू, मेरे जीवन की अमिट कहानी है तू। तेरी शक्ति अपार, तेरा पावन है द्वार, तेरी पूजा ही मेरा जीवन आधार। दूर तेरे चरणों की लेकर जीवन को साकार किया। हे शंभू बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तू। हे शंभू बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तू।
मुझे ज्ञान दे, सुख की पहचान दे, प्रेम सबसे करूं ऐसा वरदान दे। तूने दिया बल निर्बल को, अज्ञानी को ज्ञान दिया। हे शंभो बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तू, तीनों लोक में तू ही तू, तीनों लोक में तू ही तू। बोल शंकर भगवान की जय। ये राग शिव रंजनी भगवान शिव ही ठाहियो आहे ऐं भरथरीअ जो इष्ट आहे भगवान शिव। अॼु राजा भरथरी बि ख़ुशि थींदो हूंदो कि मुंहिंजे इष्ट खे यादि कयनि। त भरथरी चए थो मूंखे त भगवान शिव जो नाम जपण में ई सभु सुख मिलंदो आहे। संसार जे लाइ शिक्षा थो ॾे आख़िरी सलोकनि में कि जंहिं माण्हूअ वटि संतोष रूपी धन आहे उहो ई सुखी आहे। पर संतोष कहिड़ो? ये संतोष निरंतर प्रमुदिस्तेषा न भिन्ना मुद्दो। जेको मेहनती बि आहे, मेहनत करे ऐं संतोष में आहे, वेही करे आलसी थी करे संतोषी न। अहिड़ा बि थींदा आहिनि निठल आलसी ऐं चवनि असां त संतोष में आहियूं। उहो कान्हे, उहो धन कान्हे संतोष। कहिड़ो धन आहे संतोष? जेको माण्हू महिनत बि करे ऐं जेको बि उनखे मिले जथा लाभ संतोष आहे, उन में संतोष रहे त उहो माण्हू सुखी आहे। ॿिए सां रीस न करे, छॾे ॾे हिर्स हैवानी। भरथरी चए थो रीस करण में ई गड़बड़ पैदा थी वेंदी आहे। जॾहिं माण्हू ॿिए जे धन खे ॾिसंदो आहे न केवल ॾिसंदो आहे, ताकींदो बि आहे, त उहो फासी वेंदो आहे, दुखी थींदो आहे, ॾाढो दुखी कि मूं वटि आहे कोन एतिरो पैसो। कॾहिं मूं वटि एतिरो धन थींदो जो मां हिन वांगुरु वॾो थींदुमि। अरे हिन वांगुरु थी करे तूं कंदे बि छा? तूं सुख ॻोल्ह न, सुख। पहिरीं ॻाल्हि त इहा ॾिसण जी आदत छॾे ॾियो, छो त ॾाढी हिकु सुठी मिसाल थो ॾे राजा भरथरी। ये त्वन्ये धन लुब्ध संकुल ध्यस्तेषां न तृष्णा हता, इत्थम कस्य कृते कृत सविधिना दीक्व पदम संपदा, स्वातम न्येव समाप्त हेम महिमा मेरूर न में रोचते। सुमेरु पर्वत थींदो आहे, उहो उन जे मथां सूरज जूं किरणियूं पवंदियूं आहिनि त सोन वांगुरु चमकंदो आहे। राजा भरथरी चए थो अगरि मान लो सॼो सोन जो आहे सुमेरु पर्वत, त मुंहिंजे कहिड़े कम जो? तव्हां सोचे ॾिसो, कंहिं वटि सोन आहे, हलो तव्हांजो मन हलंदो आहे न थोरो, त कोई रुॻो ॿुधायव मूं वटि हेतिरा तोलो सोन आहे, तव्हां एतिरो बि न सोचींदा कि मुंहिंजो कहिड़ो मतिलबु हुन सां? 100 किलो हुजेसि न भली, मूं वटि थोरे ई आहे, मूंखे थोरे ई ॾींदी। हाणे जीअं माण्हू चवंदा आहिनि कि हर मंदरु, स्वर्ण मंदरु अमृतसर जो सॼो सोन जो आहे, पर तव्हांखे मिलंदो छा हुन मां? इहो मुंहिंजो हाणे ध्यानु वियो कि छो तारीफ़ कंदियूं आहिनि सिंधियाणियूं मायूं, सोन जो मंदरु, सोन जो मंदरु। मां बि तारीफ़ कंदो आहियां, पर मुंहिंजी तारीफ़ जो कारण ॿियो हूंदो आहे कि गुरुनि जी एॾी महिमा जो प्रभाव आहे कि मंदरु सोन जो सुठो लॻंदो आहे। लोभ कोन हलियो वेंदो आहे कि भाई सोन, हेॾो सोन घणे जो हूंदो?
अगरि तव्हां कॾहिं हिसाबु लॻायो कि सोन जेको स्वर्ण मंदिर आहे उहो सॼो त सोन जो कान्हे, मथां ई पत्रो ई चढ़ियल आहे न। अगरि कॾहिं सोचियो अथव घणी क़ीमत हूंदी उन पत्रे जी, पोइ त ठीकु आहे। अगरि कंहिं सोचियो हुजे त माना उन जे लाइ ॻाल्हि थी चई वञे कि तोखे मिलंदो छा ॼण, घणे जो बि हुजे, तोखे त कोन्हे न मिलणो। त इहो सोचण ई बेवकूफ़ी आहे कि सोन जी मूर्ति, सोन जी मंदरु, हिन वटि हीअ शइ आहे। भरतारी चए थो भली सॼो सोन जो पहाड़ बि हुजे त असांजे कमु कोन ईंदो आहे उहो, असांखे कोन ॾींदो कुझु उहो। तहिड़ीअ तरह अगरि धनवाननि वटि तिजोरीअ में सोन भरियल आहे ॾाढो सारो, त उहे तव्हांखे कोन ॾींदव। चुपचाप वापसि पंहिंजी औकात ते अचो ऐं भॻवान जो सिमरण कयो। ॾाढा माण्हू चरिया कोन थी वेंदा आहिनि कंहिंजो सोन जो रुॻो ज़िक्र ॿुधी करे कि हिन वटि हेतिरो सोन आहे, हिन वटि हेतिरो धन आहे। भरतारी चए थो इहा लिप्सा आहे। ॿिए जो धन ॾिसी करे लोभी चित हू थी वेंदो आहे, सक्रिय थी वेंदो आहे। कल्ह जीअं तव्हां मूंखे हिकु प्रोडक्ट ॾेखारियो हो, तव्हां चयो कि हिन में चोरीअ करे हा त थोरी देरि लाइ मुंहिंजे मन में आयो त अरे मां हिन में त गोल्ड आहे। वरी मां चयो मुंहिंजे कहिड़े कम जो, तॾहिं खां वरी चयो तव्हां वापसि रखो न, उहो त आहे न कम जो, भई मुंहिंजे कम जो कोन हो न। अगरि तव्हांजी का शइ आहे या तव्हांखे कोई गिफ्ट थो करे का शइ सोन जी, त उन जी त वैल्यू आहे न। अगरि मूंखां वधीक उहो ॿिए कंहिंजे यूज़ में उहा अलॻि ॻाल्हि थी वई, पर तव्हांखे कोई ॾिए थो त उहा त वैल्यू आहे न। पर कोई सम्झो सेठ सुञोमल पिंजूमल पिञोमल उन वटि 50 तोला सोन आहे तिजोरीअ में, त तव्हांखे ॾींदो छा ॼण। पर उन जी चर्चाऊं त थींदियूं आहिनि न कि हुन वटि हेतिरो सोन, अरे तोखे त ॾींदो कोन, तूं छो पंहिंजो समय थी विञाई उन जे पुठियां। इहो चित्त आहे। वॾे मां वॾो धन अथव संतोष जो धन। हिन संसार में उहो धन उन वटि बि कोन हूंदो जंहिं वटि तिजोरीअ में सोन आहे, संतोष जो धन। इहो थियो 98 नंबर श्लोक। 99 नंबर श्लोक आहे कि भरतारी थो चए कि मां भिक्षा करे उदर पूर्ति कंदमि, भोजन पंहिंजी बुख मिटाईंदमि भिक्षा करे इज़त सां, ऐं भली कहिड़ा बि कपिड़ा पाए करे रहंदमि, धरतीअ ते सुम्ही पवंदमि, पर इन्हनि धनवाननि जी तारीफ़ कोन कंदमि। ऐं हे बल्कि मूंखे ॾिसी करे सोचींदा कि असां खां वधीक सुखी हे आहे, असां खां वधीक ख़ुशि हे आहे। भली ज़मीन ते थो सुम्हे, भली सिंपल थो सुम्हे, पर ही सदाई आनंद में आहे, ही प्रसन्न चित आहे, संतोषी, सदा सुखी। 100 नंबर आख़िरी श्लोक। पृथ्वी जंहिंजी शैया आहे ऐं ॿाहूं जंहिंजो विहाणो आहिनि, हवा कुदरती हवा ई जंहिंजे लाइ एसी आहे, चंद्रमा ऐं सूरज जंहिंजे लाइ दीपक आहिनि, अहिड़े विरक्ति ऐं वैराग्य जंहिंजा मित्र आहिनि, अहिड़े खे मां सम्राट थो चवां, भरतारी थो चए। ऐं मुंहिंजी नज़र में जेको उहो निंड बि सुठी थो करे, मुंहिंजी नज़र में उहो सम्राट बि आहे ऐं योगी आहे महान। उहो मुंहिंजी नज़र में महान योगी आहे। इन जो मतिलबु आहे कि तव्हां जंहिंखे काई इच्छा कान्हे, भली तव्हां पंहिंजे घर में ई रहो, जेको बिल्कुलु स्वतंत्र आहे ऐं बिना के अभाव जे हू प्रसन्नता पूर्वक जिए पियो थो ऐं सच में सुखी आहे, उहो ई योगी आहे, उहो ई मुनि आहे, उहो ई सम्राट आहे। त ही असां वैराग्य शतक ॿुधोसीं राजा भरतारीअ जो, 100 सूत्रनि वारो, 100 श्लोकनि वारो, जंहिंजो अॼु असां हींअर भोग पातोसीं। तंहिंजूं तव्हांखे शुभकामनाऊं कि कुझु तव्हांखे सम्झ में अचे ऐं
कुछ ठीक लगे तो ग्रहण कजो, ईअं न सोचिजो कि असां इहे ॻाल्हियूं थोरी करे सघंदासीं। भई वैराग जी आवश्यकता त आहे, छो त वैराग तव्हांजी उन वृत्तीअ ते कंट्रोल कंदो जंहिंमें तव्हां भॼ डुक करे रहिया आहियो संसार में, पंहिंजो हुनखे ज़मीर खे बि विकिणी रहिया आहियो, सभु पंहिंजे हृदय जी बि नथा ॿुधो, वैराग उन ते कंट्रोल कंदो। त अॼु उन जो समापन थियो, भोग साप थियो, इन जो हाणे वाधायूं त आहिनि तव्हांखे, आत्मिक वाधायूं, आध्यात्मिक वाधायूं, ऐं भंडारो कुझु कोन अथव, कोई कुझु बि कोन अथव, छो त वैराग जो सत्संग ईअं ई संपन्न थियणु खपे। त ही हिकु भॼन तो यादि अचे। वठो वचनन जो प्रसाद प्यारा, वठो वचनन जो प्रसाद प्यारा, जंहिं लाइ आयासीं छॾे कम सारा, छॾे कम सारा, ओ छॾे कम सारा, कम सारा, वठो वचनन जो प्रसाद प्यारा, वचनन जो प्रसाद प्यारा, हिन प्रसाद जी वॾिया वॾाई, प्रसाद जी वॾिया वॾाई, ॿिए प्रसाद जी चिंता न खाई, प्रसाद जी चिंता न खाई, नाम जे खजाने सां, नाम जे खजाने सां, भरियो भंडारा, भरियो भंडारा, ओ भरियो भंडारा, वठो वचनन जो प्रसाद प्यारा, वचनन जो प्रसाद प्यारा। ये प्रसाद वा कॾहिं कीन खुटंदो, प्रसाद आ कॾहिं कीन खुटंदो, जेतिरो विराहे जे तेतिरो ई वधंदो, जेतिरो विराहिजे तेतिरो ई वधंदो, छॾिजो न धीरज, छॾिजो न धीरज, गुरुमुख प्यारा, गुरुमुख प्यारा, ओ गुरुमुख प्यारा, वठो वचनन जो प्रसाद प्यारा, वठो वचनन जो प्रसाद प्यारा, जंहिं लाइ आयासीं जंहिं लाइ आयासीं छॾे कम सारा, छॾे कम सारा, प्रसाद याने दिल जी सफ़ाई, प्रसाद याने दिल जी सफ़ाई, रहे कीन लालच हृदय में काई, रहे कीन लालच हृदय में काई, इए चवन था ये चवन था सब संत सचारा, सब संत सचारा, ओ सब संत सचारा, वठो वचनन जो प्रसाद प्यारा, वठो वचनन जो प्रसाद प्यारा, अगर डबल तारी भी वॼायो त लय में वॼायो, टाइम उन ई टाइम में 2 तारियूं वॼाइणियूं आहिनि,
हिकु वॼायो त हिकु वॼायो, ऐं ज़रूरी कान्हे कि सभु हिकु ई जहिड़ी वॼायो, कोई ॿ बि थो वॼाए सघे, कोई हिकु बि थो वॼाए सघे, पर हुजे उन ई टाइम में। सम्झो था न? या त हिकु ॼणी डंडी खणी करे छड़ी खणी सभिनि खे चेक कंदी हले। प्रसाद याने संतन जी कृपा, प्रसाद याने संतन जी कृपा, कृपा त सतपुरुष सभिनी थे कन था, कृपा त सतपुरुष सभिनी ते करता, वठो श्याम आसीस, श्याम आसीस, थींदव भाग भलारा, भाग भलारा, ओ थींदव भाग भलारा, वठो वचनन जो प्रसाद प्यारा, वठो वचनन जो वठो वचनन जो प्रसाद प्यारा। बोल जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। इते सत्संग जी समाप्ति आहे। पाण हाणे परीहं मिलंदासीं नवरात्रनि में देवी भागवत कथा सां गॾु 7 तारीख़ खां। मां पियो सोचां समय थोरो सवेल रखूं छा, या इहो ई ठीकु आहे? तव्हां ॿुधायो। मां 6:15 सोचियो हो, त 6:15 था रखूं, ठीकु आहे न? समय जे हिसाब सां 6:15 बजे समय रहंदो, मतिलबु मात्रा साहब 6:15 बजे पढ़जंदी।